नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त जॾहिं मंदिर में वेंदा आहियूं हा त कंहिं मूर्तीअ खे ॾिसंदा आहियूं त उहा ठहियल भले पत्थर जी हूंदी आहे, हा पर उन में ॾाढी कशिश महसूस थींदी आहे। हा ईअं छो? हा ॾिसो, परमात्मा बाप चईंदा आहिनि कि भावना जो पेड़ो त मां ॾींदो आहियां। अगरि तव्हां जंहिं भावना सां हुन मूर्ति खे ठारायो था, हुनजी स्थापना था करो, हुनजी पूजा था करो, या सम्झो कि कोई बि टियों आयो, उहो जंहिं भावना सां हुन मूर्ति जे अॻियां वेंदो त हुन मूर्ति जे ज़रिए ई तव्हांखे उहा शक्ति प्रदान थींदी। हाणे तव्हां जे पाण खे कशिश छो महसूस थींदी आहे? छो जी पंहिंजे मन में हुन देव या देवी जे लाइ अंदरि ॾाढी प्यार ऐं ॾाढी भावना हूंदी आहे, त पाण हुन अनुसार हुनजो दर्शन करण वेंदा आहियूं, हुन अनुसार हुन खां पंहिंजी मन जी ॻाल्हियूं चइण वेंदा आहियूं। त पर पंहिंजे लाइ त उहो पत्थर जी मूर्ति आहे, हुन समय पाण खे नज़र थोरी ईंदो आहे कि हीअ पत्थर जी मूर्ति आहे। पाण छा चईंदा आहियूं, मां हिन देवी जे मंदिर थी वञा, हिन देव जी मंदिर थी वञा। त पाण जी बुद्धि में छा हूंदो आहे, उहा देव ऐं देवी यादि हूंदी आहे। पाण खे पत्थर ते ध्यानु न ईंदो आहे न, हीअ मूर्ति कंहिंसां ठही, छा थियो। अगरि कोई हिन रीति ॾिसंदो त हुनखे ओड़े ई ॾेखारे में ॾींदी। त जंहिं भाव सां पाण ॾिसंदा आहियूं त पाण खे बि उनजे ज़रिए उहा शक्ति प्रदान थींदी आहे। त उहा जॾहिं शक्ति पाण खे पत्थर मां उहा शक्ति ईंदी, त शक्ति त लाइट जे रूप में थींदी आहे न जी। त उहा चमक पाण खे हुन मूर्ति में नज़र ईंदी आहे। त हिन करे पाण खे जेका बि पाण देव देवी जी मूर्ति में ॾिसंदा आहियूं हुननि जे, त कंहिंजी अखियुनि में ॾाढी रोशनी हूंदी आहे, कंहिंजी अखियुनि में ॾाढी थींदी आहे न, कशिश थींदी आहे। देवियुनि जी अखियुनि में ज़्यादा कशिश थींदी आहे जी। त भले उहा आहे साधारण पत्थर जी मूर्ति, लेकिन जंहिं समय तव्हां जंहिं भाव सां ॾिसंदो, उन तरीक़े सां ई उहो देव देवी तव्हांखे हुन ज़रिए शक्ति प्रदान कंदा आहिनि। अच्छा, हा, ठीकु आहे जी दीदी, थैंक यू। हाँ।